नाज़रीन, बसर, कपह ऐं चांवरनि जे बहितर पैदावार लाइ मयारी ॿिज ऐं जदीद ज़रई दवाउनि जे इस्तेमाल ते ज़ोर। संजीना ॿाहिरि ज़रई कंपनी जे माहिरनि जो आबादगारनि जे सेमिनार खे ख़िताब। जाली ऐं गैर मयारी ॿिज तोड़े ज़रई दवाउनि खां पासो करणु ऐं रजिस्टर्ड डीलरनि खां तस्दीक़ थियल मसनूआत ख़रीद करण जी सलाह। हाल जे हिकु निजी होटल में संजीना ॿाहिरि ज़रई कंपनी पारां आबादगारनि लाइ सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिंजी मेज़बानी शहाब ऐं उमेर मेमण कई, जॾहिं त TSO आदिल मुराद जे कोशिशुनि सां मुनक़िद थियल सेमिनार खे कंपनी जे ज़रई माहिर RSM साबित अहसन ख़िताब कयो। हिन चयो त प्याज़, कपह ऐं चांवरनि समेत मुख़्तलिफ़ फ़सलनि जे बहितर पैदावार लाइ मयारी ॿिज, मुनासिब ज़रई दवाउनि ऐं जदीद तरीक़ेकार खे अपनाइणु ज़रूरी आहे। कपह में अछी मख, गुलाबी संडी ऐं जॾहिं त प्याज़ ऐं चांवरनि में बीमारियुनि ऐं नुक़सानकार गाह जे बर वक़्तु रोकथाम कई वञे। माहिरनि आबादगारनि खे सलाह ॾिनी त जाली ऐं गैर मयारी ॿिज तोड़े ज़रई दवाउनि बदिरां रजिस्टर्ड डीलरनि खां तस्दीक़ थियल मसनूआत ख़रीद कनि ऐं दवाऊं इस्तेमालु करण खां अॻु लेबल ते ॾिनल हिदायतूं ऐं मुक़ररु मिक़दार जो ख़ासि ख़्यालु रखनि। ज़रई माहिरनि मूजिबि बहितर पैदावार लाइ सिर्फ़ वधीक भाण या दवाउनि जो इस्तेमालु काफ़ी नाहे, पर मयारी ॿिज, सही दवा, मुनासिब आपाशी, मुतवाज़न भाण ऐं फसल जी मुसलसिल निगरानी ज़रूरी आहे। उन मौक़े ते आबादगारनि कमर सनाई मेमण, सुहेल लुत्फ़ुल्ला ऐं ॿियनि चयो त ज़रई कंपनियूं मयारी ॿिज ऐं दवाउनि जी फ़राहमी सां गॾु ॻोठाणनि इलाइक़े में अमली तरबियती प्रोग्राम, फसलनि जे बीमारियुनि जी सुञाणप ऐं माहिरनि जे मुफ़्त रहनुमाई जो सिलसिलो वधीक वधाइण ते, जीअं आबादगारनि खे फ़ाइदो ऐं फ़ी एकड़ पैदावार में बहितरी अची सघे।